मुझी मदद करो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमें STV न्यूज़ नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते ख़बर शामिल करे रहिया आहियूं सिजावल खां। असांजी रिपोर्टर सलीम बागी जी रिपोर्ट। सिजावल जे वार्ड हिकु चौहान मोहल्ले जे रहायसी पोरियत गुलाम रसूल जो नीगर चौथी क्लास जो शागिर्द 9 साल इसरार अली ब्लड कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी बिस्तरी भेरो थी वियो आहे। संस वाटसन हज़ार हेड़ा वेड़ा वसीला मुकाम माण्हुनि खां कर्ज़ खणण तोड़े निजी बैंकनि खां कर्ज़ खणी घर जो अल तल तोड़े न्याणे जे ॾाज ज़ेवर न्याणे जे कननि जूं वालियूं बि खपाए नीगर इसरार अली जे इलाज कराइण ते ख़र्च कयो वियो। पर हाणे बीमार जिगर जे टुकड़े इसरार अली जे वधीक इलाज कराइण जी पीउ गुलाम रसूल वटि सघ न आहे। ब्लड कैंसर में मुब्तला इसरार अली जे जीजल माउ तोड़े बेवस वालिद नीगर जी तंदुरुस्ती न ॾिसी हिननि चयो आहे त हाणे असां में एतिरो न आहे जो असांजे बचे जो इलाज कराए सघूं ऐं घर जे ॿियनि भातियुनि खे वेलो खाराए सघूं। बाक़ी अॼो ई पतो आहे जेकॾहिं इहो वेकिरो कंदासीं त ॿियनि बचनि खे किथे दरबदर कंदासीं। बस वारनि खे फी सभिनी लाइ इलाज कराइण जी अपील कई वई आहे। असां ग़रीब वाला सभी मदद कनि। असां माना तमामु बेकुन जो कर्ज़ 80,000 खयो आहे। 100 सां नंढड़े ते खपायो आहे। छोकिरी जो ॾेज रखियल हो 100 सां नंढड़े ते खपायो आहे। नंढड़ी छोकिरी जे सां शादी ते कराई पोइ बि हुनजो ॾेज 100 सां नंढड़े ते खपायो आहे। असीं तमामु ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं। असांजो अर्ज़ु आहे असां सां ख़ुदा करणु मदद कनि, असीं हुननि जो दुआ ॾींदासीं। जेको कुझु हो मूं वटि पंहिंजी नियाणी जो जहेज़ हो रखियलु उहो बि गंजी कपिड़ो मूं खपाए ख़तमु कयो। हिन वक़्तु माना के संगति साथी मुंहिंजी सुठी तमामु मदद कई आहे। उन सां मां उकरी हैस थी 10 महीननि खे पतो आहियां। हाणे जेके मदद करण वारा हुआसीं त मदद करे विया। हाणे आऊं त कंहिंखे चवंदो आहियां हाणे मुंहिंजी मदद करियो। हाणे अलाह जे आसिरे आहियां, बस वारनि जे आसिरे आहियां त उन मुंहिंजी मदद कई वञे जीअं त मुंहिंजे बचे जो इलाजु करे सघां। ऐं पाण बि ख़ुदि बचणे वारा आहिनि। मुंहिंजी मदद कंदा त अलाह सही हुनखे ख़ुशि रखंदो।